अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु असां सिंध जे भलो रागी उस्ताद सिल्लू सरल जो इंटरव्यू वठंदासीं त तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में हाज़िर आहे उस्ताद सिल्लू। ओहे हाल पुछड़ा हाल मिले शाल का सुहिणी ज़ाल ओ गुज़रिया घणाई साल। शाबाश 5 रुपया त कढ, तूं त सफ़ा बिंगी हुई। उस्ताद तव्हांखे भला ॻाइण जो शौक़ु कीअं थियो? शौक़ु सोब मूंखे के पट घुंघरू बंद मीरा नाची थी ठा। इहो शौक़ु कोन्हे मूंखे, माइटनि जूं पिटूं आहिनि। माइटनि जी पिटूं? इहो वरी कीअं उस्ताद? जी हा, तव्हां छा सम्झो अकेला अमी माइटनि जा पिटियल आहियो? असीं न, असल में छा आहे त नंढे हूंदे खां शरारती होसि, घर जे गुंदण जा पैसा खणी भॼी वेंदो हुउसि। पोइ हिकिड़ो ॾींहुं अम्मा हथ खणी पिटियो, चई अबा अलाह कदो ॻाइणो थींदे, शादियूं ॿिया कंदा, तूं रुगो छने में बि कलाम को छंदे, सो बसि बीठो आहियां। जा भाई बाबू। इहो छा आहे उस्ताद? इहो छा आहे? इहो कहिड़ो साल? इहो राति लस्सी पीती हुई, हाणे हज़म थी आहे। भला उस्ताद तव्हांखे हिन ॻाइण जी फील्ड में घणा इनाम मिलिया आहिनि? इनाम सिर्फ़ु मूंखे के पट घुंघरू बांध मीरा नाची थी ठा। मूंखे अॼु ताईं पब्लिक मां किना बेता फिथल टमाटा सिरुनि जा आदड़ जाबलू पत्थर मिलिया आहिनि। तोखे ख़बर ॾे पाड़े वारनि जे तरफ़ां नोटिस बि मिलिया आहिनि जिन में लिखियलु आहे त आधी राति जो कलाम ॻाए असांजी निंड ख़राबु करण जी कोशिशि कई अथई त तो ते इरादे क़त्ल जो केस दाख़िल कंदासीं। जा भाई बाबू। वरी इहो छा आहे उस्ताद? इहो मथी डाण पई लुॾे, इन करे पियो रड़ियूं करियां। उस्ताद असां ॿुधो त के औरत तव्हां ते केस बि कयो? उहा औरत अवां जी पंहिंजी हुई छा? असल में इहो सच आहे। ऐं फनकार माण्हू घटीअ में बीठो हुउसि, मूंखे ख़बर कान हुई त परियां का औरत बि बीठी आहे। सो मूं बीठे कलाम ॻायो त ग़रीब जी तूं यारीअ खां यार चढ़ी वियो आहीं, अॻे भाकर पाए मिलंदो हुए हाणे माटको बीठो आहीं। बसि मुंहिंजो इहो कलाम कुछड़ माई जो मूं ते केस करणु, रिपोर्ट वञी लिखाई त मूंखे हिन ॻाइण मां जान जो ख़तरो आहे। पोइ जीअं क्रिकेट में छक्का ऐं चौका लॻंदा आहिनि, तीअं मूं थाणे ते छक्का ऐं चौका वेठे खाधा, सेंचुरी पूरी कयूं पोइ मूंखे छॾऊं। इहो वरी छा आहे उस्ताद? इहे अंदरि जा उदमा उल्का। अच्छा उस्ताद तव्हांजो ॿुधो त 15 मंगणियूं थी हुयूं? हर घर मां मूंखे जवाबु मिलियो आहे त 15 मंगणियूं कयूं, सभिनी जवाबु ॾिनो, चऊं छोकिरे में वटि आहे। मूं हथ बदामूं मिंथूं कयूं त मूं में को वटि कोन्हे, जेकॾहिं आहे त बि तरसो ऐं लुहार खां कढाईंदो अचां, पर कोन मुड़िया सिल्लूअ खे साड़े विया। इहो छा आहे उस्ताद? इहे अंदरि जूं दाऊं आहिनि, मूंखे किथां संग वठी ॾे यार। ॿुधो आम त तव्हांजी शादी बि थी हुई पर पोइ टुटी वई, इहो छा मसलो? असल में छा आहे त कुझु अरसो अॻु जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे माइटनि मुंहिंजी शादी पे कराई। हिकिड़ी अंधी हुई जे मूंखे ॾिठो ई कोन, उन मूंखे क़बूल करे विधो। मुंहिंजे माइटनि मुंहिंजी उन सां शादी पे कराई। मुंहिंजे मुंहं ते 7 किले जा मोड़ ॿधो ऐं घोड़े ते चढ़ियो वेठो, घोड़े जे मुंहं ते बि 7 किले जा मोड़ ॿधो। ॼाणी सभु परेशान हुआ, ख़बर ई कान पई त घोट कहिड़ो आहे घोड़ो कहिड़ो आहे। ऐं पंहिंजी शादीअ जी ख़ुशीअ में ॻाइणू माण्हू घोड़े ते चढ़ी मूं कलाम पे ॻायो त लख लख मुबारक शादीअ जी, अल्लाह शादीअ जी, रणल तोखे मुबारक तुंहिंजी मादीअ जी। तेसी अलाए कहिड़े जानी बरदड़ सिगरेट घोड़े जे पेट में आयो। घोड़ो मूंखे खणियो अचो थो भॼे। मूं घोड़े खे मिंथ कई, मूं हुनखे चयो मूं चोड़े काज थो फिटाइए, ख़र्च थो ॿोड़ीए भी, पर घोड़ो कोन बीठो। डोड़ाए मूंखे बलोचिस्तान जे बॉर्डर ते वञी छॾई। जेसी ॻोठनि जूं मानियूं खाई आऊं वापसि ॻोठ पहुतुसि, तेसी 3 साल थी विया। जॾहिं ॻोठ पहुतुसि तॾहिं ख़बर पई त जंहिंसां मूं शादी पे कई सा ॿिए सां परणजी वई। उनजो हिकिड़ो ॿार बि थी वियो। उन ॿार जॾहिं मूंखे ॾिठो, मां खे मुबारकियूं ॾिनई, चई अमा मुबारकियूं ॾिनई, मामा मोटी आयो। उस्ताद भला हाणे सिंधी चैनल जाम आहिनि, तव्हांखे कॾहिं मौक़ो मिलियो चैनल ते? चैनल वारनि वटि बि वियोसि, मुंहिंजो फनकार आहियां, मूंखां कलाम ॻारायो।
तूं वञ पहिरीं पंहिंजी अॾावत सुधार। हले तो त ख़बर ई कान थी पए अचे पियो या वञे पियो। पोइ मूंखे चैनल वारनि न हिकिड़े नाबी न चानस ॾिनी, चई हिन चौक ते वेही पिन शाम ताईं जेको कमाईंदे अधो ॾींहुं कंदासीं। अच्छा भला उस्ताद, भला हाणे मुस्तक़बिल में तव्हांजो छा प्रोग्राम आहे अॻियां? मुस्तक़बिल में शादीअ जो प्रोग्राम आहे। मौला को मन में विझने, अवां जी का पोड़ी सोड़ी रनड़ी कान थी है।